दादा साईं अॼु अवामी तहरीक पारां मोहतरम रसूल अली जी चौथी वरसी मल्हाई पई वञे। तव्हां जेको असांजी ज़िंदगी जो जेको वॾो में वॾो जेको तव्हांजी ज़िंदगी जो अरसो आहे सो तव्हां पलियो साहिब सां गॾु रहिया आहियो ऐं उनजो फ़िक्र बि जेको सो तव्हां सां गॾु आहे। ऐं हिन वक़्तु बि तव्हां जेका पोइवारी उनजे फ़िक्र जी करे रहिया आहियो। तव्हां छा था सम्झो त जेको तव्हां वक़्तु रहिया आहियो उहो तव्हांजो कीअं गुज़रियो ऐं तव्हां पलिजे साहिब जे वञण खां पोइ तव्हां कीअं महसूसु करियो? पलियो साहब असांजो क़ाइद हो, हिकिड़ी बेमिसाल शख़्सियत हो। इहो चवंदा आहिनि त लतीफ़ जो हिकिड़ो शेर आहे, तूं पारस ऐं सपड़, तूं सपड़ ऐं सेकड़ू, तूं पारस ऐं लोह जे सञीअ त सोन, तूं पारस ऐं लोह जे सञीअ त सोन थिया। सो पलियो साहब बि पारस हो, जंहिं माण्हूअ सां उनजो तल्क थींदो उनखे हू सोन बनाए छॾींदो। आउं बेसिकली सफ़ा थोरो पढ़ियल माण्हू आहियां, ॿारहारियो माण्हू, हारी माण्हू। पलिजे साहिब जे सोबत में सच पुछो त आउं ॼण त आसमान जे बुलंदनि ते पहुतो आहियां। ऐं हारी तहरीक जो सदर रहियुसि ऐं अवामी तहरीक जो सदर रहियुसि। ऐं मूं 3 किताब मूं लिखिया आहिनि जेके छपिजी चुका आहिनि। हिकिड़ो किताबु मुंहिंजो पब्लिशर वटि पियो आहे जेको छपिबो। ऐं पलियो साहिब हिकिड़ो शोलो हो, आग हो। ऐं पलियो साहिब इंसान तराश माण्हू हो, माण्हुनि खे तराशींदो हो। संग तराश घणा आहिनि। तव्हीं सिंध जे जंहिं इलाइक़े में वेंदा तव्हांखे कुझु माण्हू नज़र ईंदा, जंहिं ज़िले में, जंहिं शहर में तव्हांखे उन ख़ुशबू ईंदी त यार हीउ माण्हू पलीअ साहिब सां तहलक में रहियो आहे। ऐं जीअं कंहिं लतीफ़ चयो आहे त अचे आर्य जाम जो वण वण जा वास, तीअं पलीअ साहिब जी वास तव्हांखे सिंध जे हर इलाइक़े मां तव्हांखे मिलंदी। बेमिसाल शख़्सियत हो। हुन सिंध लाइ तमामु वॾियूं जदोजहदूं कयूं, वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। मरण घड़ीअ ताईं 1 यूनिट जे तहरीक खां हुन शुरूआति कई, आख़िरी हिजकीअ ताईं हुन जदोजहद कई ऐं हुन सिंध खे सारियो ऐं हिन सिंध खे यादि कयो ऐं सिंध लाइ तइलीम ऐं तरबियत जो बंदोबस्तु कयो।